ॾाढी परेशान आहीं न? कंहिं पिंजरे में बंदि पखी जी आहे। तुंहिंजो रूह हिन हवेली में तड़पे पियो न? ये सब कुछ तव्हां मूंखे छो था पुछो? इन लाइ जो मां तो वांगुरु हिकु औरत आहियां। तुंहिंजी पहाजी सही, पर तुंहिंजी दिल जो दर्द त महसूस करे सघां थी न। इन हमदर्दी जे लाइ तव्हांजी तमामु घणी महिरबानी। मूंखे बसि एतिरो ॿुधायो त तव्हां छा सोचे करे आहियो मुंहिंजे कमरे में, मूंखे सुञाणण जे लाइ? न सुफिया न, गुज़िरियल वक़्त जी तकलीफ़ुनि खे विसारे छॾ। ॾिस, तूं भली आमीर ख़ान जे निकाह में आहीं, पर तुंहिंजी उमिरि त मुंहिंजे औलाद जेतिरी आहे न। सुफिया, मूंखां तुंहिंजो इहो ॾुख ॾिठो नथो थिए। मां तुंहिंजी जवानीअ जे जज़्बनि खे जलंदे नथी ॾिसी सघां। इहो सभु कुझु चवण जो मतिलबु छा आहे? तव्हां चाहियो छा था? मां चाहियां थी त तूं ख़ुशियुनि सां भरपूर ज़िंदगी गुज़ार। तुंहिंजो पंहिंजो बंगलो हुजे, कार हुजे, मोहबत कंदड़ नौजवान मुड़ुस हुजनि ऐं गुलनि जहिड़ा ॿारड़ा हुजनि, ऐं तूं ज़िंदगी जो हिकु हिकु पल मुरकंदे महकंदे गुज़ारी। महरन निसा बेगम, तव्हां प्लीज़ सिधी सिधी ॻाल्हि कयो। सूफिया, तूं जंहिं पिंजरे में क़ैद आहीं न, उन जी चाबी मुंहिंजे हथ में आहे। तूं चाहीं त इन पिंजरे मां उॾामी ख़ानू वटि पहुची सघीं थी। ॿुधाए ॿुधाए, तूं हितां निकिरणु चाहीं थी? छा ख़ानू वटि? हा, छो त ख़ानू ई तुंहिंजो मुस्तक़बिल आहे। तोखे ख़बर आहे त कुझु ॾींहंनि में हू करोड़नि जो मालिक थींदो, ऐं तोखे बि अल्लाह ताला घणो कुझु ॾिनो आहे। तव्हां मूंसां किथे किथे धोखो त नथा कयो? सूफिया, मां तुंहिंजी माउ जी उमिरि जे बराबरि आहियां। धीअ सां धोखो कंदसि त ख़ुदा क़यामत जे ॾींहुं बि मूंखे माफ़ कोन कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।